सूरह सबा रुकू नंबर 2। ऐं बेशक दाऊद खे पाण वटां बुज़ुर्गी ॾिनीसूं ऐं हुकुम कयोसूं त ए जबलओ साणसि तस्बीहूं चओ। पखियुनि खे उन जो फरमाबरदार कयोसूं ऐं उन लाइ लोह खे नरम कयोसूं। हुकुम ॾिनोसूं त वेकिरियूं ज़रहूं बणाए ऐं अंदाज़े सां कड़ियूं ठाह ऐं ए दाऊद जे घराणे वारो चङा कम करियो। छो त जेकी अव्हीं कंदा आहियो सो बेशक आउं ॾिसंदड़ आहियां। ऐं वाव खे सुलेमान लाइ निवायोसूं। उन जी अॻियाड़ीअ जी मंज़िल महीने जो पंधु ऐं पोयाड़ीअ जी मंज़िल बि महीने जो पंधु हुई। ऐं उन लाइ पिघरियल टामे जो तलाउ वहायोसूं ऐं जिन्हनि मां बि किन खे फरमाबरदार कयोसूं जो संदसि पालणहार जे हुक्म सां संदसि अॻियां कमाईंदा हुआ। ऐं मंझाइनि जेको असांजे हुक्म खां मुंहुं मोड़ींदो तंहिंखे बाहि जो अज़ाब चखाईंदासूं। जेकी घुरंदो हो सो उन लाइ के क़िला ऐं मूर्तूं ऐं हौज़नि जेॾा प्याला ऐं वॾियूं देगियूं जे न चुरंदियूं हुयूं से बणाईंदा हुआ। चयोसूं त ए दाऊद जा औलाद शुकरानू करियो ऐं मुंहिंजे बाननि मां थोरा शुकरानू कंदड़ आहिनि। पोइ जंहिं महिल मथसि मौत खे हुकुम कयोसूं तंहिं महिल संदसि मौत ते उॾहीअ खां सवाइ ॿिए कंहिं उन्हनि जिन्हनि खे न चितायो जो संदसि लठके ते खाधाईं। पोइ जंहिं महिल किरियो तंहिं महिल जिन्हनि मालूम कयो त जेकॾहिं ॻुझ ॼाणनि हा त ख़्वारीअ वारे अज़ाब में न रहनि हा। बेशक सबा जी क़ौम लाइ संदनि ॻोठ में हिक निशानी हुई, याने ॿ बाग़ सॼे ऐं खॿे पासे खां हुआ। चयो वियुनि त पंहिंजे पालणहार जे रिज़्क़ मां खाओ ऐं संदसि शुकरानू करियो। अव्हां लाइ हीउ शहरु सुठो आहे ऐं पालणहार बख़्शणहार आहे। पोइ शुक्र करण खां मुंहुं मोड़ियाऊं। तंहिं करे बंदि भञी सख़्तु छर खे मथनि वहायोसूं ऐं उन्हनि ॿिनि बाग़नि जे बदिले खेनि ॿिया ॿ बाग़ कसारनि मेवनि लयुनि वारा ऐं कुझु थोरनि ॿेरियुनि वारा ॾिनासूं। संदनि बेशुक्रीअ सबबां खेनि इहा सज़ा ॾिनीसूं ऐं बेशुक्र खां सवाइ ॿिए कंहिंखे सज़ा न ॾींदा आहियूं। ऐं संदनि विच में उहे ॻोठ जिन में बरकत रखीसूं तिन जे विच में पधिरा ॻोठ लॻोलॻ कयासूं ऐं उन में अच वञ जो पूरो बंदोबस्तु रखियोसूं। चयोसूं त रातियां ऐं ॾींहां मंझंदि बेभवा घुमंदा रहो। पोइ चयऊं त ए असांजा पालणहार असांजी मुसाफ़िरीअ में ॾूराई कर ऐं पाण ते ज़ुल्म कयऊं। तंहिं करे उन्हनि खे ॿियनि लाइ आखाणियूं कयोसूं ऐं खेनि तमामु ज़रा पुर्ज़ा करे छिनी फाड़े छॾियोसूं। बेशक हिन में सभु कंहिं वॾे साबिर शाकिर लाइ निशानियूं आहिनि। ऐं बेशक इब्लीस उन्हनि बनिस्बत पंहिंजे गुमान खे सचो लधो जो मोमिननि जी हिक टोलीअ खां सवाइ ॿियनि उन जी ताबेदारी कई ऐं उन जो मथनि को ज़ोर न हो। पर असीं परखूं त जेको आख़िरत खे मञींदो हुजे तंहिंखे उन्हीअ खां धार करियूं जेको उन खां शक में पियल हुजे। ऐं तुंहिंजो पालणहार सभु कंहिं शइ ते निगहबान आहे।